चेहरे में नूर पैदा फरमाइंदो आ, उन जे अखिन में अल्लाह मुझा दोस्त अजीज जलवा पैदा फरमाइंदो आ, उन जे जुबान में मुझो अल्लाह असर पैदा फरमाइंदो आ। उन बचड़े दे निहारे बादशाह चयो दवा आंदी थई। हा बादशाह मुखे दे। बादशाह हथ में दवा खणी चयो दे खबर घणा पैसा खपन। निहारे चवे तो बादशाह मुझे अम्मा मनो करे छलिया। बादशाह चयो अम्मा छाजी मनो कया। चवे तो बादशाह मुझे जी जल अम्मा मनो कई त बादशाह के दवा दी जा। बादशाह पैसा पूछे चे जा बादशाह अग में दवा खा, अगर तो के शिफा रब दे त बाद में जेको दिल चवई उहो दई छड़ जा। अल्लाह जे ज़ात फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु इन्नल्लाह बालिगु अम्रिही क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। ऐ मुझा दिल पर सब कुरान में लिखियो पियो थई, सोने के खोल त सही न, दिल बर के सीने से लाए तो सही न। पढ़ियल वही अण पढ़ियल हिकड़ी गाल बुधज इन सजन साईं जे चेरे फकीर जी अण पढ़ियल वही परवाह ना है, पढ़ियल वही अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं न कुरान के खोली तरुगी हिकड़ो तसव्वुर कर ॾिस त दुआ तुंहिंजी उन जो उन मन क़बूल थिए थी या नथी थिए। वज़ीफ़ो रज़े मुकामन में वजण वारो न, खूह जे चिल्ले वारो न, हाणे चिल्लन वारो ज़मानो वियो। हींअर ओधर जो सौदो ना है, नकदी सौदो आ। अल्लाह फरमाए तो ॾींदो वञ वठंदो वञ। जॾहिं अल्लाह जो सुहिणो कुरान आॾो रखी हिकड़ो तसव्वुर ज़हन में आणींदो कर, ही उहो रब जो कुरान आ जंहिंजे हरफ हरफ खे मुझे मुस्तफ़ा जे लबड़न मां चुमियूं ॾेई आयो आ। बस कुछ भी तसव्वुर न कर। ओ मक्के वजण वारा, ओ मदीने वजण वारा जॾहिं न मक्के पहुचंदो हई चांद जी बाज़ी लगाईंदो हई हिजरे अस्वद के चुमी ॾियां छो हिकड़ो दफ़ो मुझे मुस्तफ़ा चुमियो आ। तुझे घर में जेको कुरान पयो आ इन जे हिकड़े हिकड़े हिक अखर मुझे मुस्तफ़ा जे लबड़न के 1000 दफ़ा चुमी ॾिनी या न ॾिनी, जवाब दे। लतीफ सरकार तो तोखे दस्यो वञी छो वणकार, वञी छो वणकार अदा तू हित न गोली हो तखे लिको कीन लतीफ चे मारो चो बेपार थी सती मधु संदरो पिरत पिनल सीपार रिहा पोइ निहार ततो में तेरो दोस्त जो। ऐ सिंधी खुश नसीब लतीफ के पढ़, लतीफ तो के चयो आ त तू मक्के मदीने वनी न वनी, रुगी हिते ही कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में, गलत कहते हैं। मेरे आका तो हमेशा रहते हैं आशिकों के सीने में। इन अंदर जी कोठी खोल अजीजाने मन अल्लाह जे कुरान के जॾहिं आॾो रखी बस रुगी तसव्वुर कर त काबतुल्लाह वारे हिजरे अस्वद के हबीबन हिक दफ़ो चुमियो आ, जान कुर्बान कबी आ त चुमी ॾियां। रब तुंहिंजे घर में जेको कुरान मोकिलियो आ हिक हिक हरफ मुझे मुस्तफ़ा जे ॿिन्ही लबड़न के ज़ुबान के 1000 दफ़ा चुमियूं ॾिनियूं। अबू बकर सिद्दीक़ जे लबन के चुमियो, उमर फारूक जे लबन के चुमियो, उस्मान ज़िन्नूरैन जे लबन के चुमियो, अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे लबन के चुमियो, इमाम हुसैन के नेज़े ते भी लबन के न कुरान चुमियो आ। तो हिकड़ो तसव्वुर करे पढ़ इंशाअल्लाह तुझो बेड़ो पार थी वेंदो। यकीन रख मुलो न थी
चखाऊ नथी होते 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 चखाऊ नथी। बहरहाल मां अर्ज पे कयो तो मुंहिंजा दोस्त अजीज उन्हनि नौजवान नंढड़े बादशाह के चयो बादशाह मुंहिंजी अम्मा मनो कई आहे। ॻाल्हि हिते पहुती आहे न, ॻाल्हि हथ में न छॾींदुमि। अम्मा मनो कई आहे कहिड़ी? अम्मा चयो बादशाह के चइजा बादशाह दवा पहिरीं खा, दवा पहिरीं खा, अगर शिफा मिले त पैसा भी ॾिजां न त न ॾिजां। बादशाह निहारे चवे थो जेको भी आयो आ उन दवा ॾिनी आ, खाइण जो मुतालबो कोन कयो आ। यकीनन उन्हनि खे दवा ते यकीन कोन हुयो, हिन खे यकीन आ तॾहिं त चई रहियो आ। मुझे बेलिया ज़रब फरमायो व मय्यत्तक़िल्लाह। टाइम तहां जो ओवर मां चरियो माण्हू विहारे को व मय्यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा। अल्लाह फरमाए जेको मां रब खां डिॼंदो आ मां अल्लाह उनखे वाटूं खोले ॾींदो हां। सब कंहिंजे लाइ वाट न खुलंदी, अल्लाह खां डिॼण वारे जे लाइ वाट खुलंदी। इहे न त तौबा अल्लाह ताला रहम फरमाए। कंपनी सां कमिटमेंट करे छॾ, बीमार मरे त उको ई मरे, मुंहिंजा 2.5 लख ठहनि। मुसलमान डिॼ, अल्लाह जे खौफ खां डिॼ, इहे नकुली दवाऊं लिखण खां डिॼ। बेशक ग़रीब नथो ॾिसे पर मुंहिंजो रब ॾिसी रहियो अथई। इन गरीबन जे लाइ, कंपनियुनि खे राज़ी करण जे लाइ, इंसान जे जान सां खेॾण वारा हिकिड़े मिंट लाइ ज़रूर सोच इहा तुंहिंजी दौलत जेका चवी तो मुंहिंजा बच्चा अयाशी कनि। अयाशी ऐं सुकून दौलत में न आहे, जन खे मुंहिंजो रब ॾींदो आहे सुकून उन्हनि वटि ई हूंदो आहे। हुआ लखे रुपया थो कमाई, हुआ 1,000 कमा, पर अल्लाह जे खौफ वारो कमा। गरीबन जे जान सां खेडी न कमा, खुदा जो खौफ रखी इंसान सां हमदर्दी करे कमा। मुझो अल्लाह तुझे 1000 में एतरी ताकत दीदो जो लखन में भी एतरी ताकत कान हुंदी। अजीजा ने मन जै वक्त में उन न्याणीअ जे बचड़े चयो बादशाह दवा पहिरीं खा, अगर शिफा मिले बाद में पैसा। बादशाह हथ में दवा खणी दवा सा ॻाल्हायो दे खबर, दे खबर। उन दवा मां आवाज आयो ऐ बादशाह मां अहिड़ी दुआ सां गॾु आई हां, मूंखे त छा पर जेके नाकारा दवाउनि जा ढेर करे छॾिया अथई, अॼु जंहिंमें हथ विझंदे मुंहिंजो रब तोखे शिफ़ा ॾेई छॾींदो। याद रखी छॾ, जॾहिं न तुंहिंजी दवाऊं कम न कनि त पक समझ जा त दुआ में मुंहिंजी रब शिफ़ा रखी आहे। अमेरिका में न, इंग्लैंड लंडन में न, ऐं मुसलमान पैसे वारो त इंग्लैंड लंडन, गरीब काॾे वेंदो चो मदीने वारे घोट खे सॾड़ा कंदो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इलाज कराइण सुन्नत आहे, ज़रूर कराए। मथड़े में सूर पवई इलाज कराए, बीपी हाई थी इलाज कराए, ब्लड प्रेशर घटि थिए इलाज कराए, पर हिकिड़ो कमु पहिरीं कर। कहिड़ो? मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो आ त सदको मुसीबत खे टारींदो आ। सदको मुसीबत खे, बचड़े के बुखार थे या घर में को बीमार थे, पहिरीं सदको कढ, जेको रब ॾियई उहो कढ। कंहिं गरीब के, कंहिं यतीम के, कंहिं मिस्कीन के खाराए, पोइ वञ दवा वठण। ॾिस त नंढड़ी गोरी मां रब तोखे शिफ़ा ॾे थो या नथो ॾे। ऐ मुसलमान हेॾे निहार, हीअं मुंहिंजे आका करीम मदीने जे मीर 2 आंगुरियूं पंहिंजो हवा में हिलाए पंहिंजे सहाबा के फरमायो अन वकाफिलुल यतीम। मुंहिंजे आका फरमायो हेॾे मुंडे निहारियो, सहाबा निहारियो। हुजूर फरमायो हे 2 आंगुरियूं अलॻि थी सघनि थियूं? सहाबा चयो या रसूल अल्लाह नथियूं थी सघनि। मुंहिंजे आका फरमायो जेको न कंहिं यतीम खे, अल्लाह अल्लाह, जेको न कंहिं यतीम जी संभाल कंदो, जेको न कंहिं यतीम खे खणी अॻिते हलंदो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां क़यामत जे ॾींहुं मूंसां ईअं गॾु हूंदो जे मुंहिंजूं 2 आंगुरियूं गॾु हली रहियूं।
ऐ मुसलमान गरीबन जी खिदमत कर, यतीमन जी बिलखुसूस बेवह औरतन जी संभाल कर। इहो इंतजार न कर त तुझे दर तो को अचे। खुदा जो खौफ इन के चइबो आ त तू तलाश कर, पान के छुपाए लिकी तलाश कर। बेवह औरतूं कहिड़ियूं हन, गरीब कहिड़ा हन, यतीम कहिड़ा हन। पो जेको न रब ॾिनो अथई भला ॿियो न, रुगी हिकिड़ी मानी कंहिं यतीम खे ॾे, उन जी दुआ थे रब बेड़ो पार करे छॾे। मुझा दोस्तों ही जेको इस्लाम मां ॻाल्हि पे पूरी करे वठां। बादशाह सलामत जीअं उहा दवा खाधी, अल्लाह उनखे शिफ़ा ॾिनी। उन बेवह औरत के बादशाह घुराए आफर कई, दौलत खपई त दौलत ॾे, जेका कुछ खपई त ॾे, पर जे तूं कबूल करी त मां तोखे महल जी राणी भी बनाए छॾियां। याद रखी छद मुसलमान, उन बेवह औरत पंहिंजे बचड़े के हराम लुकमे खां बचायो। मुझे बेनियाज रब उन मिस्कीन बेवह औरत के बादशाह जे महल जी राणी बनाए छॾियो आ। ओहो यतीम बचड़ो जेको कहिड़े निहारींदो हो, ओहो यतीम बचड़ो अॼु वज़ीरन जे अॻियों अॻियों हली रहियो आहे। इहो करण वारो केरु आहे? चो त वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु। अल्लाह चए थो मूं ते तवक्कल कर, मां अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी हां। बस तूं रुॻी सच्चाई कर, ठगी न कर, धोखो न कर, ॿिए जो हक़ न खा, निमाज़ रोज़ा भले कर, पर इन्हनि में कमी कोताही थींदी त माफ़ी जी गुंजाइश अथई। पर जिन गरीब के दुख आई त माफ़ी जी गुंजाइश कान। कहीं मिस्कीन जो हक खाधी, माफ़ी जी गुंजाइश ना है। कहीं बेवह औरत के तंग कई, माफ़ी जी गुंजाइश ना है। कहीं यतीम जो माल चोराई, माफ़ी जी गुंजाइश ना है। इन करे जे चाही तो खुदा राजी थे, ऐं मदीने जो घोट राजी थे त अल्लाह जे मखलूक जी खिदमत कर। मुझा दोस्त अजीज औलिया अल्लाह सजी जिंदगी अल्लाह जे मखलूक जी खिदमत कई। लतीफ़ जो बैद चवी उठां त अल्लाह जे वलियन जे ला लतीफ़ जो अकीदो चाहे ॿुधाई। लतीफ़ फरमायो वण था में वो कन, वण था में वो कन, पर पाण न खा इन पंहिंजो, ठिकर भीतर छाड़ धूणा धार सहल के दी लज लतीफ़ भरियो वरी भरन फायदे कारण ॿियनि जे। जेके अल्लाह जा वली हूंदा हन उहे रातिन जूं रातियूं जागंदा हन, कंहिंजे लाइ पंहिंजे लाइ न, अल्लाह जे मखलूक लाइ ख़ैर जूं दुआऊं घुरंदा हन। छो त मुंहिंजे मदीने वारे जा दीवाना हन। मुंहिंजे मदीने जो साईं आधी आधी रात जो जागी रोई पंहिंजे गुनहगार उम्मत लाइ दुआ घुरंदो आहे। उन मुस्तफ़ा जा जेके दीवाना हन उहे बि ग़रीबन मिस्कीनन जे लाइ दुआऊं घुरंदा हन। जेकॾहिं मज़ो ॾिसणो अथई त ॾींहं परे कोन्हनि। अॼु छा जो ॾींहुं आचर जी रात, बस अगे आचर जी देर आ, छंछर जी शाम आचर जी रात। कंडियारो ज़िलो नौशरो फिरोज जे अंदर हज़रत सुहना सई रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आ। हिकड़ी रात चे कंडियारे में जाग त लगई भाग। सुबह थी दई मुझे मुर्शिद करीम जो दीदार भी कजा, रफ्तार भी ॾिसजा, गुफ्तार भी ॾिसजा। ऐं जेॾी महिल न मुंहिंजो पिरी उहो पखी बोलण शुरू करे, मुझे यार जी बोली भी ॿुधजा। मां यकीन सां थो चवां उहा प्यार जी बोली, उहा मोहब्बत जी बोली, उहा उखुवत जी बोली, उहा भाईचारे जी बोली। होॾां ॿुधंदो वेंदे कन ॿुधंदा वेंदा, दिलि जो ऑपरेशन थींदो वेंदो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वेंदे त ॿिए ख़्याल सां मोटंदे त वरी कुछ ॿियो बणजी ईंदे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूं गुनहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे मदीने वारे मीर जो दियो।
तवा अंदाजो लगाए तो मौलवी साहब अटकल केड़ी कई है खबर दे छाची यार ही वारे पीर जा यार पूरा कर मना हिकड़ो न पर बचो हिकड़ो न पर बचो इंशाअल्लाह ताला असां भी नारो हणी जो वेठा हूं तो भला मुझा दोस्त अजीज बिस्मिल्लाह कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थी दो कंदो जीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थी दो कंदो जीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थी दो कंदो जीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थी दो मुश्किल में जो सारी दुआ पेड़ो नय जो तारी दुआ पेड़ो नय जो तारी दो रुको दिल सा गर है रुको दिल सा दिल पर सारे तो ते कुर्ब वडो थी दो कंदो मुर्शिद बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थी दो अब्दुल कादिर पीर मिलो सोहणो दस्तगीर मिलो अब्दुल कादिर पीर मिलो मिठड़ो दस्तगीर मिलो सोहणो दस्तगीर मिलो गमती दादा सब धार तो ते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थी दो फैज़ चूड़े जो सिकमा सारे हर दम पाए जो पीर पुकारे हर दम पाए जो पीर पुकारे यार अल्लाह दो सबिन जी सार तो ते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थी दो पीरा ने पीर जी यारी तो पूरी कयम पर जह मुखे सजन साईं पीरा ने पीर जे हथ में दिनो उन जो भी हक़ आ मुझे मथा मुझो मुर्शिद साईं सजन मुझो मुर्शिद साईं सजन ओ जेको सजनन जो भी सजन ओ जेको सजनन जो भी सजन मुझो मुर्शिद सुनो सजन मुझो मुर्शिद साईं सजन ओ जेको सजनन जो भी सजन ओ जेको सजनन जो भी सजन शैतान छड़िया वेठो रब सां खे मिलाए ओ वेठो रब सां खे मिलाए खोलियो इश्क जो सोहणे बतन खोलियो इश्क जो सोहणे बतन उहो सजनन जो भी सजन यार हथिया बाबा जीतल माच जीतल अम्मा इशारा भाई रो बाबा अदा यारी हमारे यार हम पूरा कयो जी जलमा जहड़ो मिट ब्यो को नाहे अल्लाह अल्लाह
शल दुनिया जो अमड़ियो मुजरब सलामत हुजने जी जलिमा जहड़ो मित्र ब्यो नाहे अबो आ परमा बचन खे पहजे बचन खे थी चाहत मचागे थी चाहत मचागे जी जलिमा जहड़ो मित्र ब्यो नागे सुनी अम्मा जहड़ो निपाए बदड़ो कयाई ताते निपाए बदड़ो कयाई नई सुख बचन खे दुखड़ा दिठाई वगा वेस तन ला सतनला पैथी हार ठागे पैथी जठागे जी जलिमा जहड़ो मित्र ब्यो नागे सुनी अम्मा जहड़ो मित्र ब्यो नागे अबो आ परमा आगे परमा आगे जी जलिमा जहड़ो मित्र ब्यो नागे जियरे जी जली न खिदमत जिया रे अमड़ी कई न खिदमत अल्लाह साई अमड़ के जा जन्नत मौला जी जल के जा जन्नत दरबार जी दरबार तुझिए मुझी सदा है ये मुझी सदा जी जलिमा जहड़ो मित्र ब्यो नागे सुनी अम्मा जहड़ो मित्र ब्यो नागे अमड़ ना है जने बने कदर तने खा पूछ अमड़ ना है जने बने कदर तने खा पूछ तू जियरी
अमड़ थई भली नाज़ कर तू जियरी अमड़ थई भली नाज़ कर तू खबर पो पवंदई खबर पो पवंदई विदई कुर्बान